अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। तो मदेजी खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त पूरे मुल्क वांगुरु मदेजीअ में बि 5 फरवरी कश्मीरी भाउरनि सां इज़हार हमदर्दी तौरु पाकिस्तान पेट्रियाटिक यूथ मदेजी पारां यौम यकजहत कश्मीर रैली कढी वई। रैलीअ में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, सिविल सोसाइटी तोड़े वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई। रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी ते इख़्तिताम पज़ीर थी। रैली के पाकिस्तान पेट्रियाटिक यूथ ज़िले शिकारपुर के सदर प्यार अली कमारियो, सिटी सदर तारिक अहमद जतोई, सीनियर नायब सदर आसन रज़ा राउजो, नायब सदर इब्रार मेहमान, जनरल सेक्रेटरी जुल्फ़कार बिरोई, अतर मेहमान ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौके ते पाकिस्तान पेट्रियाटिक यूथ डिस्ट्रिक्ट शिकारपुर के प्रेसिडेंट प्यार अली कमारियो सचाई न्यूज़ स्टूडियो पहुची सचाई न्यूज़ के ख़ुसूसी इंटरव्यू ॾींदे चयो, असां इहो उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां जल्द खां जल्द उन कश्मीर ॿाहिरनि खे आज़ादु कराईंदासीं ऐं हिकिड़ो पाकिस्तान जो हिसो ठाहींदासीं। असांजे क़ाइदतन मोहम्मद अली जना साहब जीअं फरमायो हुयो त कश्मीर असांजी साह जी रग आहे, पाकिस्तान जी साह जी रग आहे। जल्द असां पंहिंजी साह जी रग खे आज़ादु करां। इती पाकिस्तान के अंदर काफ़ी अरसे खां वठी कश्मीर मूवमेंट हलाई वेंदी आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि सां रैलीज़ जो इनेकाद कंदियूं आहिनि। इन जी छा वजह? आख़िर माना जेकॾहिं पूरी पाकिस्तानी क़ौम चाहे थी त कश्मीर आज़ादु थिए त उहो हिकु प्लेटफॉर्म ते छो नथा पाए? इन जी वजह इहा ई आहे त भले हो पंहिंजे माना अलॻि अलॻि हिकिड़े रस्तनि सां हिकिड़े रैलियूं कढनि था, पर इहो जेके माना असां इहो ॾिसूं त हो हिकु मसइले ते गॾु आहिनि। भले हो अलॻि अलॻि पंहिंजूं रैलियूं कढनि था, पर मसइले में गॾु आहिनि। सभु इहो चाहिनि था त कश्मीर ॿाहिरि आज़ादु थियनि, हुननि सां जेको ज़ुल्म आहे उहो मौजूदा गवर्नमेंट जेका इमरान ख़ान जी आहे, उन जेका स्टार्टिंग में जेके डिसीशन्स वरिता कश्मीर जे हवाले सां उहे ॾाढा सुठा वरिता, पर अफ़सोसनाक बि हिकिड़ो वाक़ियो पेश आयो जेको कश्मीर जी ख़ुदमुख़्तारी जे हमलो करे उनखे भारत जो हिसो करार ॾिनो वियो। उन हवाले सां असां इहा मज़म्मत कंदासीं हुनजो हिकिड़े सियासी हिकिड़ा इशूज़ वजह सां हुन इहो क़दम खयों जो हुनजे जेके मुखालिफ़ हुया उन्हनि खे अञा बि घणो मतिलबु उन्हनि खे हिकिड़ी टॉपिक मिली वई उन्हनि खे टीज़ करण जो। इंशाल्लाह जेको बि थींदो इंशाल्लाह भलो थींदो। कश्मीर ॿाहिरनि असां सभु पाकिस्तानी गॾु आहियूं। हिकिड़े सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म असांखे शुरू खां वठी मिलियल आहे, असां उन ते कमु कंदा था। छा था महसूसु कयो त कश्मीर जो हल आख़िर छा आहे? कुझु दुनियूं चवनि थियूं त कश्मीर सफ़ारती या टेबल टॉक जे ज़रिए हल थी सघे थो इशू, ऐं कुझु दुनियूं चवनि थियूं त इहे जिहाद जे ज़रिए जंग जे ज़रिए जिहाद त साईं हो शुरू खां वठी कंदा था अचनि। इंशाल्लाह इन जिहाद जो हिकिड़ो नतीजो टेबल टॉक ते ई पुॼंदो अचे। इंडिया कुझु न कुझु हुननि जे अॻियां झुकी आहे ऐं काफ़ी झुकंदी बि। हो गन पॉइंट जे अॻियां पत्थर सां मुक़ाबिलो था कनि। ही जेके कश्मीरी आहिनि उहे हिकिड़ी अवामी सतह ते त मुसलसल जिदोजहद कनि था। जेकॾहिं पाकिस्तान एतिरो सीरियस आहे, पाकिस्तानी गवर्नमेंट भी चाहे थी पई त कश्मीर आज़ादु थिए, त उहा आख़िर पंहिंजी फोर्स छो नथी इशूज़ जे वजह सां या फोर्स नथा करे सघनि मतिलबु इंटरफेयर। बाक़ी असांजे जेके मतिलबु हिकिड़ो हुनजे दुनिया लेवल ते हिकिड़ो हुनजो आवाज़ु उथारींदा अचनि था। इंशाल्लाह हिकु ॾींहुं इन जो इख़्तिताम थींदो ऐं हुनजे शहीदनि जो खून जेको आहे रंग लाहींदो। महिरबानी करे नाज़रीन खे इहो बि ॿुधायो त जेतोणीकि इंडिया बि जेको आहे उहो दावा करे थी त हीउ जेको कश्मीर आहे उहो असांजो हिसो आहे ऐं पाकिस्तान जेको आहे चए थो त इहो असांजो पार्ट आहे, अवां बींग पाकिस्तानी कहिड़ो दलील ॾींदव? अवां कहिड़े हवाले सां दावा कयो था त कश्मीर पाकिस्तान जो हिसो? छो जो मुस्लमान एरिया आहे जेको असांजो हिसो थियो हुयो, त जेके बि मुस्लमान जेका बि एरिया हुई उहा पाकिस्तान खे हुन में आई हुई ऐं जेका इंडियन जेका हुई उहा उन हिंदूज़ खे उनखे वधीक उहो कयो। मतिलबु अक़लियत असांजी हुते अक़लियत था ज़ाहिर कनि, हुन ते एतिरो ज़ुल्म था कनि ऐं मतिलबु फोर्स हुते लाहे हिकिड़े अवाम नंढनि नंढनि मासूम ॿारनि सां एतिरो ज़ुल्म था कनि। असां इहा शइ बर्दाश्त न कंदासीं। बीइंग मुस्लिम असां इहो उन्हनि खे पैगाम था ॾियणु चाहियूं त असां मुस्लमान सभु हिकु आहियूं, भले कहिड़े बि मुल्क जा हुजूं, किथे बि हुजूं। इन हवाले सां हिकिड़ो मां शेर बि ॿुधाईंदुसि त भारत तेरे हाथों में वो लकीर नहीं, कश्मीर तेरे बाप की जागीर नहीं।
इति असांजी सिंध में ख़ासि करे इन क़िस्म जो एलिमेंट्स भी मौजूदु आहे, इन क़िस्म जो आवाज़ वरी शिदत सां उभरंदो आहे, त असांजी सिंध में तमामु घणा मसइला आहिनि। असांजो सिंध जो माण्हू जेको आहे उहो तमामु घणे मसइलनि खे फेस करे थो। अवां हितां जे इशूज़ खे, लोकल माण्हुनि जे इशूज़ खे, जंहिंसां तव्हां गॾु रहो था, खाओ था, पीओ था, उन्हनि जे मैटर्स खे तव्हां हाईलाइट नथा कयो। कश्मीर जो काॾे रहियो मसइलो जेको आहे तव्हां उन्हनि जा इशूज़ बि हाईलाइट थियनि था, उन्हनि जा कम बि थियनि था, उन्हनि खे ॿिया इलाही प्लेटफॉर्म्स आहिनि जिते हो पंहिंजा इशूज़ वञी हाईलाइट कनि था। ही हिकिड़ो मखसूस 5 फरवरी जेको असां कश्मीर डे सां मुंसलिक थियल आहे, असां उहो मल्हाईंदा आहियूं। असां उन्हनि जे पंहिंजो जेके कश्मीर भाइर आहिनि, असां उन्हनि जी हिकिड़ी मज़लूमियत ज़ाहिर कंदा आहियूं। उन्हनि सां एतिरो ज़ुल्म आहे, असां इहा बर्दाश्त नथा करे सघूं। बीइंग अ मुस्लिम, उते एतिरा मुस्लमान शहीद था थियनि, आए रोज़ उते नंढा नंढा ॿार शहीद था थियनि। त अव्हां जी ॻाल्हि मां ईअं महसूसु कजे त साल जो सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं अव्हां कश्मीरियुनि सां यकजहती कंदव, बाक़ी ॾींहं माना तव्हां कश्मीरियुनि सां न हिकिड़ो ॾींहुं उन मल्हाइण जो हूंदो आहे, बाक़ी त असां हुनजी हिकिड़ो माना स्ट्रगल त असांजी हले थी न पई। असांजी पाक फ़ौज, असांजा जेके बि ॿिया आला इदारा आहिनि, असांजे उहे उन स्ट्रगल में लॻा पिया आहिनि। इहो ज़ाहिर तॾहिं थींदो जॾहिं हू आज़ादु थींदो। उहे ॾींहं उहे जेके उहे ॾींहं ईंदा त उन्हनि ॾींहंनि में हर शइ ज़ाहिर थींदी इंशाअल्लाह। जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जॾहिं हितां जा एतिरा सारा ढेर सारा मसइला आहिनि, हिते त तव्हां को पंहिंजो मसइलो हल नंढे खां नंढो बि नथा करे सघो, एॾो सारो वॾो मसइलो तव्हां कीअं हल कंदो? जॾहिं वॾनि मसइलनि जे गॾु माण्हू लॻंदो आहे, नंढा मसइला इहे ईंदा रहंदा आहिनि। नंढा मसइला इहे ऑटोमेटिक हल थींदा जॾहिं हिकिड़ो वॾो मसइलो हल थियो न। इंशाअल्लाह जेके बि इहे कुवतूं जेके हिते फ़साद कराए रहियूं आहिनि, इहे बि उॾों जी कुवतूं आहिनि जेके हिते फ़साद थियूं कराइण था। सिंधियुनि भाइरनि में इख़्तिलाफ़, बलोच भाइरनि में इख़्तिलाफ़, पठान भाइरनि में इख़्तिलाफ़, चाहे कहिड़ा बि हिकिड़े नंढा नंढा हिकिड़े इशूज़ वधी विया आहिनि न, इहे मतिलबु देशी टाइप जो जेके बि आहिनि, त उहो इहे सॼो इन जी गेम आहे। हिकिड़ी राज गेम आहे, इंडिया भारत जी गेम आहे। त माना हिननि खे इन मसइले तां पोइते कयूं त जीअं असां अञा अॻिते हिननि लाइ इशू पैदा करे सघूं। पर ईअं न थींदो। असांजी पाक फ़ौज, असांजो उन्हनि ते यकीन आहे, इंशाअल्लाह उहे उन्हनि खे शिकस्त ॾींदा। इंटरनेशनल लेवल जो हिकिड़ो इदारो आहे अक़वाम मुतहदा, जंहिंजो कमु ई इहो आहे त जेकॾहिं कंहिं दुनिया जे कंहिं बि मुल्क में को प्रॉब्लम थिए थो, को मसइलो थिए थो, त उन में इंटरफेयर करे उन्हनि जे मसइले जो हल कढनि। कश्मीरनि जे हवाले सां बि जेतोणीकि अक़वाम मुतहदा में करारदाद पास थियल आहे त इन्हनि खे इज़हार राय जी जेका आहे उहा रायशुमारी कराई वञे। कश्मीर जे अंदरि जेकॾहिं उहे इंडिया सां गॾु रहणु चाहिनि था त भली उन्हनि सां इलाक़ थी वञे। जेकॾहिं पाकिस्तान सां रहणु चाहिनि था, उहा रायशुमारी जेका अक़वाम मुतहदा जी करारदाद बि पास थियल आहे, उहा आख़िर इंडिया जी चाल आहे जो उन ते हिन महिल ताईं अमल नथो थिए। असां बि इहो ई चाहियूं था उन ते अमल थिए। उहे जेके बि असांजा कश्मीर भाइर आहिनि, उनखे हक़ मिले पंहिंजो, उहे पंहिंजी राय ॾियनि। असां किथे रहणु चाहियूं था, कंहिंसां रहणु चाहियूं था। हाणे ॾिसो, मतिलबु एतिरो त आहे न, उन्हनि खे एतिरो भउ आहे जो पंहिंजी फोर्स उते लाथी अथऊं। हिकिड़े आम सिविलियन जे अॻियां हो नंढनि नंढनि ॿारनि जी गन खयूं बीठा आहिनि, हो पत्थर सां हुननि जो मुक़ाबिलो था कनि। सही। त हीअ जेको इंडिया यानी कि हिकिड़ो मुल्क आहे, उहो एॾो सारो अक़वाम मुतहदा हिकिड़ो इंटरनेशनल इदारो आहे, पूरी दुनिया जा मुल्क उन जा मेंबर आहिनि, त उन जी करारदाद ते अमल कहिड़नि वजूहात जे करे? कुझु उन्हनि में ॿिया मुल्क बि इन्वॉल्व आहिनि, त जंहिं वजह सां मतिलबु इंडिया खे सपोर्ट आहे उन्हनि जी, त उन वजह सां जेके चाहिनि था त पाकिस्तान खे पोइ ते धिकेलो वञे। पर इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो, उन ज़ालिमनि खे हिकिड़ो उहा रसी ईंदी जंहिंखे उहा छिक अचणी आहे। इंशाअल्लाह वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो। नाज़रीन, वरी नेक्स्ट प्रोग्राम सां गॾु अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।